अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीर सीरिया उमेरान टीवी न्यूज़ अयां सायरा ज़मी। सब खां पहिरीं हिकु नज़र ख़ास ख़बरुनि ते। पीपल्स पार्टी जो यूसुफ रज़ा गिलानी सेनेट में मुखालिफ धुर जो अगवान मुक़र्रर। सेनेट सेक्रेटरीट तरफ़ां यूसुफ रज़ा गिलानी के अपोजिशन लीडर मुक़र्रर करण जो नोटिफिकेशन जारी। पीपल्स पार्टी 4 अप्रैल ते रावलपिंडी में रिथियल शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी बरसी जो जलसो मुल्तवी करे छॾियो। पीपी अॻवान शेला रज़ा चयो आहे त कोरोना वायरस पखड़जण जे ख़दशे सबबि जलसो मुल्तवी कयो आहे। सिहत वारे सूबाई वज़ारत पीपी खे जलसो मुल्तवी करण जो मशवरो ॾिनो हो। ओबाबड़ो वेझो एक्साइज़ पुलिस जो ट्रक ते छापो, उजनि खाननि मां हिकु मण चर्स हथ, ड्राइवर गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त कार्रवाई करे आला क़िस्म जे लखे रुपयनि जी चर्स हथ कई आहे। उमरकोट वेझो ॻोठ रबायो फार्म में जवाबदार हथां ज़ाल क़तल। रमेश और घर अड़बड़त तां सुजान खे क़तल करे छॾियो, जवाबदार गिरफ़्तार।